तो बांग खां अॻु में सलातो सलाम चओ तो असां चवण जे लाइ तैयार आहियूं। जेकॾहिं बिलाल बांगे खे हुजूर इहो हुकुम कयो हुजे या बिलाल बांगे ईअं कयो हुजे, बिलाल जो न चयो तो माना उहो भी गुस्ताख आ। तू बिलाल को भी चढ़ियल छा? गाल समझण जी कोशिश कर। हाणे बिलाल जे लाइ त चवनि था त बिलाल आज़ान खां अॻु में सलात कोन पढ़ंदो हो, अवां छो था पढ़ो? मां तो चवां त बिलाल खां त सिद्दीक़ मथे आ न सही, अबा मथे आ न। हिकिड़े ॾियारे हज़रत बिलाल आज़ान चई आ, हज़रत नबी पाक भी वेठो आ, हेॾां सिद्दीक़ अकबर भी वेठो आ। जमल बिलाल अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह ते पहुतो आ त हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे आंगूठनि जा नह चुमिया, चुमण खां बाद में पंहिंजे अखियुनि ते घुमाया, अखियुनि ते घुमाए चई कुर्रत ऐ नय बेस्मिक या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा नबी अवां जे नाले पाक सां मुंहिंजूं अखियूं ठरनि। जमल बांग ख़त्म थी, नबी पाक फरमाइनि था मन फ़अल कमा फ़अल खलीली कान रफीकी फिल जन्नत, जे मुझे खलील अबू बकर कयो आ, जेको बि बांग ॿुधी मुझे नाले के इएं कंदो हो क़यामत में मां मोहम्मद सां जन्नत में गॾु हूंदो। बिलाल 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 चवण वारा त बिलाल के अश्क वधीक हो, उन वारी बांग जो उहो सलात कोन पढ़ंदो हो। मां तो चवां बिलाल अञा हेठा, अबू बकर अञा मथे आ, पोइ तोखे बिलाल सां इश्क आ त अबू बकर सां बि इश्क धार। अबू बकर सिद्दीक़ भी मुंहिंजे महबूब जो नालो आज़ान में चुमंदो हो, तोखे कंहिं झलियो आहे छो तो चुमी पियो? रुगो सलातो सलाम सां चिड़ा तॾहिं तो बिलाल जो बहानो बणाई। होॾो अबू बकर सिद्दीक़ आ जेको आज़ान में नबी पाक जो नालो ॿुधी चुमंदो आ त तोखे बि सिद्दीक़ जे सुन्नत ते हलणो आ। पर तू हदीस जो मुतालो कर, मां तोखे ॿुधायां हज़रत बिलाल जी बि आदत ही सलात सलाम पढ़ी पोइ बांग ॾींदो। सलात पढ़, मां तोखे हवालो ॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व सल्लम। सय्यदना अबू हुरैरा रदियल्लाहु तआला अन्हु नबी पाक जो मशहूर सहाबी आ, हदीस पाक जो किताब आ जंहिंजो नालो आहे मुंतखब कंजुल अम्माल। अॼुकल्ह मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जे हाशे ते शाया थियो आ, असांजे लाइब्रेरी में मौजूद आ। ॿियो जुल्दा 264 सिफ़े ते हज़रत अबू हुरैरे खां रिवायत आ त फजर जी जॾहिं भी बांग ईंदी ही आज़ान खां अॻु में हज़रत बिलाल चवंदो हो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। चओ चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। सैयदना अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था पिया सोणो बिलाल सलातो सलाम पढ़ी उन खां बाद में आज़ान ॾींदो हो। अदा जेकॾहिं तूं हदीसूं न पढ़ंदे, मुतालो न कंदे, किताब न खोलींदे, आलमनि जी सोहबत अख्तियार न कंदे, रुगो हसद ज़िद में हूंदे, उन जो असां वटि इलाज कोन्हे। वरन अहले सुन्नत वल जमात जो जेको भी अकीदो आ सब कुरान हदीस मां साबित आ।